शाह चारई तरफ़ असांखे ईअं लॻा पिया आहिनि जीअं ॼरको को खाए नंढे मच्छीअ खे ईअं असांखे खाई ख़तमु करे छॾियूं। यज़ीद जंग कंदो आहे इमामनि सां, ईअं हू पीपी वारा जंग कंदा आहिनि ग़रीबनि सां। नलको पटे वेंदा आहिनि, रस्ता कोन छॾींदा आहिनि, ॿनी जो पाणी बंदि कंदा आहिनि, पीपी वारा झेड़ो कंदा आहिनि। पीपी वारा ड्रिजूं था, पाणी भरणु कोन छॾींदा, जेको वाटर सप्लाई ईंदो आहे त उन खे बंदि कंदा आहिनि। ट्रांसफार्म असांजो लाहे वेंदा आहिनि त तव्हांजो हिते न आहे। पीपी वारा ज़ुल्म कंदा आहिनि, सिर्फ़ु ग़रीबनि सां ज़ुल्म कंदा आहिनि। झेड़ो आहे, जंग जीअं कंदो आहे न को। जी नाज़रीन, असीं इन वक़्तु भानसदाबाद भरिसां तालके जोई जे हद ॻोठ जान मोहम्मद रुद्राणी में मौजूदु आहियूं, जिते तव्हां ॾिसी सघो था हीउ साम्हूं जान मोहम्मद रुद्राणी जे साम्हूं जेको हीउ MNV ड्रेन आहे। MNV ड्रेन जा जेके बंद आहिनि उहे जेके भॼी पवण खां पोइ जान मोहम्मद रुद्राणी जो जेको ॻोठ तरफ़ जेको हीउ रस्तो जेको वञे थो, हीउ तव्हां खंड ॾिसी सघो था स्क्रीन ते। कैमरामैन खे मां चवंदुसि हीअ जेका खंड आहे, इन खंड मां जेके ॻोठाणा आहिनि पंहिंजो जेके राशन ऐं सामान जेको मोटरसाइकिल वग़ैरह या बीमार जेके माण्हू हूंदा आहिनि, जेके ॻोठ में को बीमार थी पवंदो आहे, मासूम ॿारड़ा या घर भाती, त उनखे कुल्हे ते खणी हिन खंड मां गुज़र सफ़र थींदो आहे। हिननि सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हे जान मोहम्मद रुद्राणी जो ॻोठ आहे, हिन वक़्तु चौतरफ़ पाणी जी लपेट में आहे। 3 खां 4 फुट पाणी बीठल आहे। कैमरामैन खे मां चवंदुसि त हीअ तव्हांखे हीअ स्क्रीन ते ॾेखारे, हीअ जान मोहम्मद रुद्राणी जो चौतरफ़ ही तव्हांखे पाणी नज़र ईंदो। 4 खां 5 फुट पाणी ॻोठ ते बीठल आहे। साम्हूं ॻोठ आहे, 100 खां मथे घर आहिनि। MP सैद साले शाह खे वोट ॾींदड़ आहिनि, पर अफ़सोस जेको चूंडियल नुमाइंदा हितां जे जेके वोटर हितां जा जेके ॻोठाणा आहिनि, उन्हनि खां वोट वठी उन्हनि खे बेयारो मददगार छॾे उन्हनि ॾे मुंहुं तरफ़ कोन अथनि। हिननि ॻोठाणनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, ॻोठाणनि सां पुछंदासीं त हीअ जेके जान मोहम्मद रुद्राणी जा जेके ॻोठाणा आहिनि उनखे केतिरी तकलीफ़ आहे। अचो त मौजूदु जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो ॻोठ जो खंड वहे थो, अदा वाट कोन्हे। MN खे असांजो छा त इहे असांखे वाट ठाहे ॾे, मोरियूं विझी ॾे। इहो MN ड्रेन जो खंड आहे, इहो वहे थो। असांखे जॻहनि जा त पैसा कोन मिलिया आहिनि, बैंकनि ते वञूं था असांखे धिका ॾेई कढनि था। 7 तालके खे सॼे खे मिली विया आहिनि, असांखे कोन मिलिया आहिनि। असांजो ग़रीब माना त बीमार माण्हू त कुल्हनि ते खणी था अचूं। हाणे महिरबानी करे MN जेको आहिनि असांजे दादू इलाइक़े में, इहो जेको जोहीअ में आहिनि, महिरबानी करे त असांखे इहे वाट बि ठाहे ॾियनि। असांजा जॻहनि जा ड्रथल आहिनि। असांजो हलिया जान मोहम्मद जा ॾिसो त हालत ॾिसो, सॼो माना त इलाइक़ो असांजो भॻल आहे। असांखे तकलीफ़ आहे ऐं 10-15 ॾींहं असां वटि बारिश हलियो आहे, न असांखे ॿेड़ी मिलियो आहे, न असांखे राशन मिलियो आहे, न जॻहनि जा पैसा मिलिया आहिनि। हींअर त असां 10-15 किलोमीटर पंधु करे ऐं पंहिंजा कखणनि में छॾी असां घर ॿार असांजा ड्रही विया आहिनि। ऐं असांखां सभु MN वज़ीर आज़म वोट वठी वियो आहे साले शाह। असां वञूं था, असांखे धिका ॾेई साले शाह कढी थो छॾे ओता कन मां। हींअर तव्हां नाहक ॾिसो, जेको 100 ॻोठ आहे असांजो, हींअर सॼो ॻोठ असांजो हलियो वियो आहे। न असांखे राशन मिलियो आहे, न असांखे रस्तो मिलियो आहे। हींअर त असां परेशानियूं, न असांखे ॿेड़ी मिलियो आहे। सभिनि वटि वञूं था, सभु असांखे जवाबु था ॾियनि। हाणे मां जान मोहम्मद ॻोठ जो रहवासी, साईं हिते मींहं वसिया आहिनि, 10-15 ॾींहं थी विया। न असांखे रस्तो आहे, न पाणी पीअण जो, हेॾां खां भरे था वञूं। नजीब शाह मकान आहे, उतां खां हितां झरे कुल्हे ते खणी था वञूं। हितां चंडण मोरी मां घर था पहुचायूं। अटो बि हितां कुल्हे ते खणी था वञूं। को बीमार थिए थो कुल्हे ते ॻोठां खणी हिते मोरी ते था पुॼायूंसि। पोइ उतां वरी सुवारी वुवारी हथु करे पोइ वरी शहर खणाए था वञूंसि। न असां वटि सहूलियत आहे रस्ते जो, न असांखे पाणी ॾिनो। वरी हे खंड कोन ॿधराई, हाणे MN ड्रेन जो पाणी अचे थो असांजे घरनि ॾे। हींअर बि 4-5 फुट बीठो आहे। न असां वटि ॿेड़ी आहे, कुल्हनि ते बीमार बि खणी टपायूं था, अटो बि टपायूं था, पाणी बि टपायूं था। गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो आहे असांजो, पर मिड़ी यार वतन न छॾे नथा सघूं। इन जे करे जो अबाणा कख प्यारा हूंदा आहिनि। मां साले शाह जो वोटर बि आहियां। कल्ह बि मां साईं वारनि वटि वियो हुआं ऑफिस ते। साईं पाण 7 ॾींहं जोही में रहियल हो, त चइबो आहे इनशाला तुंहिंजो रस्तो थी वेंदो, कमु तव्हांजो थी वेंदो। मां 2-3 चकर वियो आहियां त अञा ताईं कमु असांजो न थियो आहे। दादू जो DC आहे, DC कोन थो ॾिसे। इहो ॿेड़ी जे लाइ मां DC वटि बि वियो हुआं। DC खे बि चयो अथमि त ॻोठाणे खे तकलीफ़ घणो आहे, तव्हां इहो ॿेड़ी त करे ॾियो असांखे, ॿियो तव्हांखे रस्तो तव्हां नथा करे ॾियो, ॿेड़ी असांखे खपे। ॿेड़ी बि कोन था ॾियनि। भाउ ॾाढो तकलीफ़ आहे हिन मिसकिननि सां, जेको ज़ुल्म आहे असां सां। ॻोठ हिकिड़ो न आहे जान मोहम्मद, सूरी खान ॻोठ आहे, ॿिया 2-3 ॻोठ आहिनि, हिकिड़ो ॻोठ न आहे। पर यकीन तव्हां कंदव त हिन माण्हुनि जो अचणु वञणु, असांजो जेको आज़ार पोढ़ो आहे, को बीमारी आहे, डिलीवरी केस आहे, MN अलाह जो कसम मां चवां थो नाले जा आहिनि, इहे आहिनि ई कोन। पाण त ॾाढा
माना गाॾियुनि में घुमनि था एसियुनि में हे हो उन्हनि खे त का तकलीफ़ महसूस ई कोन थो थिए इलेक्शन टाइम उन्हनि खे तकलीफ़ आहे पोइ मुख्य माण्हू असांजा घुराए वाठा उन्हनि खे कुझु ॾेई पंहिंजो करे ॿुधई न हर शइ करे असांखे त असां ग़रीब माण्हू छा था करे सघूं वाठनि जे पोयां हूं बाक़ी ही मिसकिन जेके आहिनि हिते तबाह थी मरी वेंदा न आहे को बि दाद फ़रियाद न आहे ऐं यकीन कंदो त शाहनि सॼो सिंध ख़तमु कयो आहे शाहनि हिकिड़ो शाह साले शाह न साले शाह त असांजो मुर्शिद आहे हुनजो इज़त बि कंदा आहियूं पर इन शाहनि सॼो सिंध ख़तमु करे चुका आहिनि ही अहिड़ा असांखे लॻा पिया आहिनि जो को बि सीट तव्हां वञी ॾिसो त हर शाह खे चांस आहे ग़रीब खे न आहे शाह चारई तरफ़ असांखे ईअं लॻा पिया आहिनि जीअं ॼरको को खाए नंढे मच्छीअ खे ईअं असांखे खाई ख़तमु करे छॾियूं रब गवाह आहे त हिन माण्हुनि खे किलो अटे जेतिरो पैसो बि कोन्हे अॻु में ही काठियूं बाठियूं वीचारा कढंदा हींअर पाणी आहे चारई तरफ़ त काठियूं पाचको बि खपाए ही नथा पंहिंजो सफ़र गुज़र करे सघनि सो बराए महिरबानी साले शाह खे त वेझो आहे ही घर परे न आहे जो ही खंड 2022 खां खुलियल आहिनि को बि माण्हू न आयो आहे जो हिन खंडनि खे एमिलिटेंट खे ॿधनि जो हिननि खे रस्तो न हिन वटि बिजली आहे न हिन वटि इस्पताल आहे तव्हां सोचो त ही माण्हू हिन जा जानवर था रहनि यार हिते को चवण वारो ई कोन्हे ख़ुदा जो कसम आहे मां चवां थो त को इंसान माना हिते इंसान न आहिनि जानवर हूंदा तॾहिं त उन्हनि खे यादगिरी कोन्हे ही 100 चक्र वीचारा विया आहिनि पर का दाद फ़रियादी कोन्हे अॼु शाह मुरीदनि सां कोन मिलंदो वॾे माण्हुनि सां मिलंदो तव्हां मोटी वञो को अहिड़ो माण्हू ई ॿियो कोन्हे चारई तरफ़ पीपी वारा आहिनि ड्रिजूं था पाणी भरणु कोन छॾींदा जेको वाटर सप्लाई ईंदो आहे त उन खे बंदि कंदा आहिनि ट्रांसफार्म असांजो लाहे वेंदा आहिनि त तव्हांजो हिते न आहे पीपी वारा ज़ुल्म कंदा आहिनि सिर्फ़ु ग़रीबनि सां ज़ुल्म कंदा आहिनि जहिड़ो आहे जंग जीअं कंदो आहे न को यज़ीद जंग कंदो आहे इमामनि सां ईअं हू पीपी वारा जंग कंदा आहिनि ग़रीबनि सां ॿुधई न मां ड्रिजूं था मजबूरियूं आहिनि खोड़े मजबूरियूं न रस्ता बंदि कंदा आहिनि नलको पटे वेंदा आहिनि रस्ता कोन छॾींदा आहिनि ॿनी जो पाणी बंदि कंदा आहिनि पीपी वारा जहिड़ो कंदा आहिनि पोइ मजबूरी खां हर को ग़रीब वोट उते ॾींदो ॿियो काॾे वेंदो जी नाज़रीन ॻोठ जान मोहम्मद रुद्राणी जा रहवासियुनि जा ॻाल्हियूं ॿुधा हुननि जो चवणु आहे त गुज़िरियल काफ़ी अरसे खां हीउ जेको एमएनवी ड्रेन जो जेको बंदि भॼी पवण खां पोइ हीउ जेको खंड आहे खंड मां गुज़र असांजो थिए थो जेको बीमार जेको थिए थो उनखे 4-5 माण्हू कुल्हे ते खणी असां शहर तरफ़ डॉक्टरनि तरफ़ रवाना थींदा आहियूं हुननि इहो बि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सदियुनि खां वठी वोट ॾींदा पिया अचूं जॾहिं त साले शाह जेको हिननि जो मुर्शिद बि आहे MPA बि आहे उनखे बि वोट ॾींदा पिया अचूं पर अफ़सोस असांजो जेको चूंडियल नुमाइंदा आहिनि जेको असांखे बेयारो मददगार छॾियो अथनि असांजे ॻोठ में हिन वक़्तु बि 4 खां 5 फुट पाणी बीठल आहे ॻोठ में बुनियादी सहूलियतुनि जो खोट आहे न असां वटि रस्तो आहे न असां वटि बिजली आहे न असां वटि पीअण जो पाणी आहे मजबूरन असां उन्हनि इहो बि चयो त मजबूरन असां हीउ MNV ड्रेन जो ज़हरीलो पाणी जेको सो वापरायूं था हीउ ज़हरीलो पाणी वापराइण सबबु जेको असां मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरितल आहियूं मासूम ॿारड़ा पीरसन औरतूं मर्द तोड़े जेके वॾा नंढा जेके सभु मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरितल आहिनि पर अफ़सोस असांखे पीअण जो पाणी जेको मुहैया न पियो कयो वञे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे उन्हनि हिकु दफ़ो ॿीहर सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त ख़ुदारा हीअ बि असांजा वोटर आहिनि हीअ बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि सैयद साले शाह खे वोट ॾींदा आहिनि रफ़ीक जमाली खे वोट ॾींदा आहिनि पर असांखे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे ख़ुदारा असां तरफ़ बि ध्यानु ॾियो असां बि असांजा वोटर आहियूं असां बि इंसान आहियूं असांजो बि सार संभाल लहणु घुरिजे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह MPA साले शाह MNA रफ़ीक जमाली खे बि हिननि ॻोठाणनि मज़लूम अवाम जो ख़्यालु रखणु घुरिजे हिन जे जेके बुनियादी सहूलियतुनि उन्हनि खे मुहैया करे उन्हनि खे फ़ाक़े कशी वारी ज़िंदगी खां बचायो वञे कैमरामैन ज़मीर चांडे सां गॾु आदम महंगल अवामी आवाज़ TV भानसदाबाद।